सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह वालदेन जे रिहाड़े जे मौक़े ते कैडेट कॉलेज पेटारो पहुची वियो। वॾे वज़ीर चयो आहे त खेसि ख़ासि महिमान तौरु दावत ॾियणु एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। हीउ हिकु ख़ुशीअ जो लम्हो आहे। नौजवान कैडेट्स खे यूनिफॉर्म में ॾिसी ॾाढो मुतासिर थियो आहियां। कैडेट कॉलेज पेटारो हिकु मुनज़्ज़म इदारो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर दीदार मल्हा मूजिबि सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह कैडेट कॉलेज पेटारो पहुतो, जिते संदसि शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे सैयद मुराद अली शाह चयो त कैडेट कॉलेज पेटारो सिंध जी बहितरीन तालीमी इदारनि मां हिकु आहे। ग्रेजुएट शागिर्दनि जी कारकर्दगीअ मां इदारनि जो मयार वाज़े थिए थो। सिंध जे वॾे वज़ीर रिकॉर्ड तोड़ नतीजा हासिल करण ते कैडेट्स ऐं उस्तादनि जी महिनत खे साराहियो ऐं कैडेट्स जी किरदार साज़ी ऐं रोशन मुस्तक़बिल ते इदारे जी साराह कई। वॾे वज़ीर चयो त तालीमी निज़ाम खे ग्रेडनि बदिरां शागिर्दनि जे किरदार जी तरक़ीअ ते ध्यानु ॾियणु घुरिजे। बहितर तालीम ऐं मुस्तक़बिल लाइ हिन इदारे जी चूंड करण ते वालदेन जो जज़्बो बि साराह जोॻो आहे। यकीनन ग्रेजुएट शागिर्द समाज जा बाएतमाद ऐं कामयाब माण्हू साबित थींदा। सिंध जे वॾे वज़ीर अॻूणे कैडेट होश मोहम्मद खे स्टिक ऑफ ऑनर मिलण ते मुबारकूं ॾिनियूं ऐं चयो त कामयाबी हासिल करण लाइ मुख़लिस हुजणु काफ़ी नाहे, मुल्क सां वफ़ादारी बि ज़रूरी आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तक़रीब में कैडेटनि खे बहितरीन कारकर्दगी ते इनाम पिणु ॾिना। तक़रीब में MNA सिकंदर अली राहपोटो, MPA मलिक असद सिकंदर, डिवीज़नल कमिश्नर हैदराबाद नदीम रहमान मेमण, DIG हैदराबाद सैयद पीर मोहम्मद शाह, डिप्टी कमिश्नर ॼाम शोरो कैप्टन रिटायर्ड फरीदुद्दीन मुस्तफ़ा ऐं ॿियनि पिणु शिरकत कई।